Breaking news. छा मसला छो था एहतजाज कयो? बाबा ये असां खैर पर पुलिस ना पियो आहे असां सां वॾो ज़ुल्म कयो अथई असांजो माल मारे वई आहे राति जो 12 बजे कल्ह असांजो छोकिरो वियो आहे सन्यासी कार्ड ऑफिस ओॾो सन्यासी कार्ड ठाराइण जे लाइ छा नालो अथसि? वसीम। हा उहो हुते उन्हनि ॿधी विहारियो आहे चवनि था असां मोटरसाइकिलियूं फुर कयूं अथई मोटरसाइकिलियूं खयूं अथई नहाको कयो अथऊं 20 25 22 17 15 ॿकरियूं खणी विया आहिनि माल ढगो असांजो सॼो असांजो माण्हू दरपदर ख़ुदा वास्ते असां ऑफिसरनि खे सभिनी खे त असांजो हक़ अदालत कनि ख़ुदा वास्ते फी सबील लाइ पंहिंजे वॾनि खे पंहिंजे कंहिं क़ुरान खे मञनि मदीने वारे खे मञनि असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे पुलिस वॾो नाहको कयो आहे दर बर भञी असांजा नाहको करे छॾियो अथव असां का शइ न छॾी अथव। हाणे तव्हां छा मुतालबा छा थिए? असांजो हक़ थिए बसि असांजो जे छोकिरो जाइज़ी आहे त छोकिरो वेठो हुजे ख़ुदा कारण असांजो माल जेको खणी आहिनि उहो असांखे ख़ुदा कारण माल वापसि पुलिस वठी वई आहे नादरा ऑफिस मां बेगुनाह आहिनि त मतां त गाॾियूं थो ॾे ईअं थो करे मार कुट लही नथी हाणे ज़ुल्म कयो अथऊं राति रेट कई अथऊं असांजो सामान खणी विया आहिनि लटो कपिड़ो ईद जो। केरु खणी आया आहिनि? मां पुलिस आई 3 गाॾियूं आयूं काथां जूं? खेरपुर जूं आयूं पराई पाड़े जी ॿकरियूं खणी विया आहिनि हाणे चवनि था असांखे ॿकरियूं भरे ॾियो हाणे असां काॾूं ग़रीब गरीब मिसकिन वीचारा मुंहिंजो बाटलियो आहे ज़ुल्म कयो आहे पुलिस असां काॾे वञूं बेगुनाह आहे छोकिरो गाॾियुनि जो चयो अथऊं त गाॾियूं थो करे मदद कयो फी सबील लाइ ख़ुदा वास्ते असां सां ज़ुल्म थियल आहे असां सां ख़ुदा वास्ते मदद कयो फी सबील लाइ ख़ुदा वास्ते सभिनी ऑफिसरनि खे ऐं असां अदालत महिरबानी करे असां सां हक़ कयो ऑफिसरनि खे सभिनी खे असां गुज़ारिश था कयूं ख़ुदा वास्ते असां सां मदद कयो क़ुरान